जॾहिं इंसान जे मथां मौत ईंदी, सभु इंसान मरी वेंदा, को बि इंसान दुनिया में बाक़ी न रहंदो। ये मुजरिम इंसान जेके शिरक में, कुफर में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, निफ़ाक़ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, जॾहिं इहे अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं ईंदा क़यामत जे ॾींहुं, त रब साईं फरमाए थो इन्हनि जो हाल हया ऐं शर्म जे मारे ईअं ॾिसंदो जो अल्लाह जे साम्हूं पंहिंजा कंध झिको कयूं बीठा हूंदा। वलो तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम, पंहिंजे रब जे साम्हूं इहे कंध खे झिको कयूं बीठा हूंदा, कंध खणण जी हिमत न हूंदी उन्हनि खे, छो त इहे इन ॻाल्हि जा मुंतज़िर हूंदा हाणे त असांखे कुफ़ुर, शिरक ऐं निफ़ाक़ जे करे यकीनन अल्लाह ताला जहन्नम में दाख़िल कंदो। अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं इल्तिजा कंदा, तमन्ना कंदा, फ़रियादूं कंदा, दाहूं कंदा त रब्बना अबसिरना व समीना, त असां अज़ाब खे अखियुनि सां ॾिसी वरितो आहे, व समीना, जेके ॻाल्हियूं असां ॿुधियूं दुनिया जे अंदरि रही करे अंबिया किरामनि खां, आले इल्म खां, अल्लाह तुंहिंजे क़ुरान में जेके ॻाल्हियूं असां ॾिठियूंसीं, जेके पढ़ियूंसीं, जंहिंखे दुनिया जे अंदरि असां कूड़ो करे आया हुआसीं, जन्नत खे, जहन्नम खे, वक़्त जे अंबिया किरामनि खे, अंबिया किरामनि जे पैगाम खे, रब तुंहिंजी तौहीद खे असां दुनिया जे अंदरि न मञियोसीं, असां कूड़ो करे आयासीं। हाणे अब सिरना व समीना, असां पंहिंजी सज़ा खे अखियुनि सां ॾिसूं था पिया, त हाणे असांखे यकीन थी चुको आहे त अंबिया किराम जेका ॻाल्हि असांखे कई, क़ुरान जेका ॻाल्हि असांखे कई, आले इल्म जेका ॻाल्हि असांखे कई, उहा समूरी जी समूरी सची आहे। फर्जिना नामल सालिहन इन्ना मुकिनून, हाणे तूं असांखे दुनिया जे अंदरि मोटाए त असां अमल करे ईंदासीं सालेह, हाणे असां बुज़ुर्ग थी करे ईंदासीं। पर कॾहिं ईअं त थियो ई न आहे, जेको इंसान मरी वञे, मरी वञण खां बाद में वरी दुनिया में मोटी अचे। तंहिंजे करे इहे इंसान जेके शिरक कुफर में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, निफ़ाक़ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, हज़ार दफ़ा जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं हाणे शर्मसार थियनि, हज़ार हा फ़रियादियूं कनि, पर अल्लाह तबारक व ताला कॾहिं बि उन्हनि खे वापसि वरी न मोटाईंदो। रब साईं उन्हनि खे जवाब ई ॾींदो, लव शेना ला आतैना कुल्ल नफ्सिन हुदाहा, तव्हांजी क़िस्मत में त रब साईं फरमाईंदो मां जन्नत लिखी ई न आहे, लाकिन हक़ल कौल मिनी, रब साईं फरमाए थो मुंहिंजो कौल तव्हांजे लाइ साबित थी चुको आहे, जेको मां तव्हांजे लाइ फ़ैसिलो कयो शिरक ऐं कुफर ऐं निफ़ाक़ जे करे, मां जेको जहन्नम जो फ़ैसिलो तव्हांजे लाइ कयो आहे, रब साईं फरमाए थो लअमलअन जहन्नम मिनल जिन्नति वन्नास अजमईन, जिन्नात ऐं इंसान खे गॾिजी करे मां रब जहन्नम खे भरींदुमि। तंहिंजे करे अल्लाह जी पनाह जो अल्लाह तबारक व ताला कंहिं इंसान जे लाइ हिदायत जा दरवाज़ा बंदि करे छॾे, कंहिं इंसान जे लाइ अल्लाह तबारक व ताला जन्नत वारा अमाल जेके न बंदि करे छॾे, दोज़ख जे लाइ जेको आहे सो रस्तो अल्लाह ताला उन्हनि जे लाइ आसान करे छॾे। तंहिंजे करे हमेशह इंसान अल्लाह तबारक व ताला खां अल्लाह जे अज़ाब जी पनाह घुरंदो रहे। इन काफ़र मुशरिक खे जॾहिं अल्लाह तबारक व ताला जहन्नम जी बाह में दाख़िल कंदो, जहन्नम जी बाह में दाख़िल करण खां बाद में रब साईं फ़रिश्तनि जे ज़राए सां उन्हनि खे चवंदो फ़ज़ूकू बिमा नसीतुम लिका यौमिकुम, हिन ॾींहं खे जंहिं ॾींहुं मां तव्हांखे जहन्नम में दाख़िला जो फ़ैसिलो करे छॾियो हुयो, तव्हांजी बदअमाली जे करे, तव्हांजे कुफुर जे करे, तव्हांजे शिरक जे करे, तव्हां त हिन ॾींहं खे विसारे वेठा हो। दुनिया जे अंदरि त तव्हां वॾा मुतकब्बिराना अंदाज़ जे अंदरि आले इल्म खे कूड़ो कंदा हुआ, अवां त मुंहिंजे नबियनि खे बि कूड़ो करे छॾियो, अवां त मूं रब जी वहदानियत जो बि इनकार करे छॾियो, पोइ इन्ना नसीनाकुम, जीअं तव्हां दुनिया जे अंदरि मूं रब खे विसारे छॾियो, अॼु ॾींहुं मां बि तव्हांखे ईअं विसारे छॾियो आहे। वज़ूकुल अज़ाब अल खुल्द, ज़ूकू अज़ाब अल खुल्द, पोइ हमेशह हमेशह वारो अज़ाब हाणे चखो, बिमा कुंतुम तामलून। ईअं न आहे जो अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात जे मथां ज़ुल्म करे, उन ज़ुल्म जे करे अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे जहन्नम में दाख़िल करे। रब साईं फरमाए थो कुंतुम तामलून, तव्हांखे ख़बर ई त बुरे अमाल जो बदिलो ई बुरो मिलंदो। तव्हां दुनिया जे अंदरि रही करे बुरायूं कयूं, तव्हां दुनिया जे अंदरि रही करे शिरक वारी ज़िंदगी गुज़ारी, कुफर वारी ज़िंदगी गुज़ारी, इन जे करे जीअं दुनिया में तव्हां मूं रब खे विसारे छॾियो, अॼु ॾींहुं मां रब तव्हांखे इन्ना नसीना को ईअं विसारे छॾियो आहे। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे
तो ये आर्ज़ी ज़िंदगी आहे, थोरी ज़िंदगी आहे, ख़त्म थियण वारी ज़िंदगी आहे। हिन ज़िंदगी खां बाद में हमेशा वारी ज़िंदगी शुरू थींदी, हमेशा वारी ज़िंदगी शुरू थींदी, उहा ज़िंदगी हमेशा हमेशा रहंदी। तंहिंजे करे इंसान इन आर्ज़ी ज़िंदगी में रही करे पंहिंजी हमेशा वारी ज़िंदगी खे तबाह न करे, शिरक ऐं कुफ़र में पंहिंजी ज़िंदगी न गुज़ारे। जेकॾहिं ईअं ई इंसान शिरक ऐं कुफ़र में ज़िंदगी त गुज़री वेंदी, ईमान वारे जी बि गुज़री वञे थी पई, बेईमान जी बि गुज़री वञे थी पई, निमाज़ी जी बि ज़िंदगी गुज़री वेंदी, बेनिमाज़ी जी ज़िंदगी बि गुज़री वेंदी, मुवाहिद जी ज़िंदगी बि गुज़री वेंदी, मुशरिक जी ज़िंदगी बि गुज़री वेंदी। पर दुनिया में रही करे जेकॾहिं इंसान आख़िरत जो सुकून चाहे थो त पोइ मुवाहिद थी करे ज़िंदगी गुज़ारे, मुसलमान थी करे ज़िंदगी गुज़ारे, मरे त इंसान मुसलमान थी करे मरे। रब साईं फरमाए थो उहे इंसान जिन ईमान आंदो आहे मूं रब जी ज़ात जे मथां, मूं रब जे आयात जे मथां ईमान आंदऊं, क़ुरान पाक खे मञूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आंदऊं। जॾहिं उन्हनि जे साम्हूं मूं रब जे नाले जो ज़िक्र कयो वञे पियो, मूं रब जी तौहीद जेका ज़िक्र कई वञे पई, त इहे इंसान उन वक़्त में उथी करे सजदे में किरी पवनि पिया, बिहम्दि रब्बिहिम वहुम ला यस्तकबिरून। कॾहिं त उन्हनि मूं रब जी इबादत करण खां वॾाई ई न कई। जॾहिं बि आज़ान ॿुधनि पिया त निमाज़ जे लाइ तयारी करनि पिया, जॾहिं अलाह जे रसूल जो पैगाम उन्हनि वटि पहुचे पियो त उहे अखियुनि ते रखी करे मञण जे लाइ तयारु थी वञनि पिया। तंहिंजे करे आख़िरत में बि ईअं ई थींदो त दुनिया जे अंदरि जेकॾहिं इंसान सजदे जो आदी आहे, दुनिया जे अंदरि इंसान 5 वक़्त निमाज़ जो आदी आहे, अलाह जे रसूल जो फर्म बरदार थी करे ज़िंदगी गुज़ारे थो, त आख़िरत में अल्लाह तबारक व ताला साक़ जी तजली फ़रमाईंदो। उहा तजली जीअं अल्लाह ताला तजली फ़रमाईंदो तीअं ई माण्हू इंसान ज़ात जेका आहे न सजदे में किरी पवंदी। पर कुझु इंसान अहिड़ा हूंदा जेके सजदे करण जी कोशिशि कंदा पर सजदो करे न सघंदा, कोशिशि कंदा त अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं सजदो कयूं पर करे न सघंदा। ही उहे इंसान हूंदा जे दुनिया जे अंदरि कॾहिं पंहिंजी पेशानी अल्लाह जे साम्हूं सजदे में रखी ई न हूंदी। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला खां इंसान पनाह घुरे जो इंसान आख़िरत में रुसवा थिए। ततजाफ़ा जुनूबहुम, उन्हनि जो हाल रब साईं बयानु फ़रमाए थो इहो आहे त उन्हनि जा हे जेके पासा आहिनि हमेशा हमेशा नरम नरम बिस्तरनि खां जुदा रहंदा हुआ, राति जो उथी करे ख़ौफ़ ऐं उमेद मां अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾींदा हुआ, तहजुद जी इबादत कंदा हुआ, राति जो उथी करे फ़राइज़ पूरा करण खां बाद में राति जो उथी करे हू अल्लाह जी इबादत नफ़ली इबादत कंदा हुआ, तहजुद गुज़ार हुआ, ख़ौफ़ कंदा हुआ किथे ईअं न थिए जो असां कोई अहिड़ी का ग़लती थी वञे जंहिंजे करे अल्लाह ताला नाराज़ थी पवे, असांजे लाइ जहन्नम जा फ़ैसिला करे छॾे। उन्हनि खे उमेदु हूंदी हुई त जेका असां इबादत कयूं था पिया, इन इबादत जे करे यकीनन अल्लाह तबारक व ताला असांखां राज़ी थी पवंदो, असांजा गुनाह माफ़ करे असांखे जन्नत में मोकिलींदो। पोइ अल्लाह साईं जेको उन्हनि खे रिज़िक अता कयो आहे, रोज़ी अता कई आहे, माल ऐं मिल्कियत जेको अता कयो आहे, रब साईं फ़रमाए थो पोइ उन मंझां अल्लाह जी राह में ख़र्च बि कंदा रहंदा हुआ। तव्हां असांखे ख़बर कोन्हे त तव्हां असां वारी जेका ज़िंदगी ही गुज़रे थी पई त अॻिते जी ज़िंदगी जेका सुकून में गुज़रंदी, अलाए तव्हां असांखे अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़ो फ़ैसिलो फ़रमाईंदो। तंहिंजे करे इंसान ज़ात हमेशा हमेशा अल्लाह तबारक व ताला जे रहमत जो उमेदवार हुजे। बिमा कानू यामलून, इंसान जेको अमल करे थो पियो उन अमाल जे ज़रिए सां ई अल्लाह तबारक व ताला उनजे आख़िरत जा फ़ैसिला फ़रमाईंदो। जेकॾहिं दुनिया जे अंदरि रही करे इंसान बेनिमाज़ी वारी, शिरक वारी, कुफ़ुर वारी, बेरोज़ा थी करे जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारे थो, मुनाफ़िक़त वारी ज़िंदगी गुज़ारे थो, त आख़िरत में बि इंसान खे अहिड़ो ई बदिलो मिलंदो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे त इंसान हमेशा हमेशा ईमान वारी ज़िंदगी गुज़ारे, अमल साले वारी ज़िंदगी गुज़ारे। छा उहे इंसान जंहिं ईमान आंदो आहे, जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ी करे मुसलमान थियो आहे, ॿियो इंसान शिरक ऐं कुफ़ुर वारी ज़िंदगी गुज़ारे थो पियो, आख़िर ईअं कीअं जेको आहे सो बराबरि थी सघंदा। उन्हनि जा अमालनि में राति ऐं ॾींहं जो फ़र्क़ु, हू मुवाहिदा हो, काफ़र आहे, हू अल्लाह जो इबादत गुज़ारा, हू अल्लाह जो जेको आहे सो इबादत नथो करे पियो, हिकिड़ो अल्लाह जो शुकुरु करे थो, ॿियो अल्लाह जो शुकुरु नथो करे पियो, अल्लाह जे ॾिनल नेमतुनि जो शुकुरु करे थो, हो ॾिनल नेमतुनि जो इनकार कंदो थो वठे पियो, इहे कीअं पाण में बराबरि थी सघनि था पिया। तंहिंजे करे इंसान ज़ात जेको ईमान आणे थो, अमाल साले करे थो, रब साईं फ़रमाए थो फलम जन्नातुल मावा, अल्लाह तबारक व ताला उन इंसान जे लाइ रहाइश जेका आख़िरत में तयारु कया उहा जन्नतुल फिरदौस तयारु कया। नोज़ुलम बिमा कानू यामलून, कंहिं वटि महिमान ईंदो आहे, महिमान जी महिमान नवाज़ी जे लाइ इंसान भले में भलो ताम तयारु कराईंदो आहे, भले में भला बिस्तरा खणी ईंदो आहे, भला विहाणा खणी ईंदो आहे, भली रहाइश जेतिरो थी सघे हू चवंदो आहे त मां पंहिंजे महिमान खे भली इज़त ॾियां, भलो खाधो खारायां, भलो प्यारियां। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला फ़रमाए थो जे इंसान ईमान आंदो आहे
अमाल साले कया आहिनि, मां रब जन्नत जे अंदरि रहाइश ॾियण खां बाद में उनजी महिमान नवाज़ी कंदुमि जन्नत में, जंहिंजी महिमान नवाज़ी अल्लाह रब्बुल आलमीन बयानु करे थो त आख़िर उनखे आख़िरत में इन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत खपे। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम इहा शइ आहे त इंसानु ईमान आणे ऐं अमाल साले करे। पर उहो इंसानु जेको फिस्क करे थो, मुनाफ़िका, मुशरिका, काफ़रा, फमा वाहुमुन नार, रब साईं फरमाए थो अहिड़नि इंसाननि जे लाइ मां रब जहन्नम तयारु कई आहे, कुल्लमा अरादू ऐं यख़रुजू, पोइ इरादो कंदा इहे त भई जहन्नम जी पाह खां निकिरनि, पर जहिड़े बि पासे निकिरंदा रब साईं फरमाए थो ईद उफ़िया, फ़रिश्ता बीठा हूंदा वरी वराए करे उनखे ॿीहर जहन्नम जे अंदरि दाख़िल कंदा। फ़रिश्ता इहो ई ऐलान कंदा दुनिया जे अंदरि रही करे जेको तव्हां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे, अल्लाह जे क़ुर खे, अल्लाह जे आयात खे जेको कूड़ो करे आया हो, उन जो मज़ो अॼु ॾींहुं इहो तव्हांखे जेको जहन्नम जो अज़ाब, वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना, रब साईं फरमाए थो कॾहिं कॾहिं मां रब दुनिया जे अंदरि इंसान ज़ात खे अज़ाब ॾींदो आहियां, पर उहो अज़ाब आख़िरत जे एतबार सां घटि हूंदो। कॾहिं इंसान जे मथां मौत अची वेंदी, कॾहिं इंसान बीमारी आहे, कॾहिं काद साली आहे, कॾहिं कहिड़ी मुसीबत में अचे थो पियो, इहा सिर्फ़ु इन जे लाइ दुनिया जे अंदरि इंसान खे तकलीफ़ ईंदी आहे लअल्लहुम यरजिऊन, तां त इंसान वरी अल्लाह तबारक व तआला जे रस्ते ते मोटी अचे। जेके इंसान खां गुनाह थी विया आहिनि उन्हनि जी तौबा इस्तिग़फ़ार करे, रब साईं फरमाए थो केरु वधीक ज़ालिम हूंदो उन माण्हू खां जेको अल्लाह जे आयात जो इनकार करे, अल्लाह जे ॾसियल हुक्मनि खां मुंहुं मोड़े। तंहिंजे करे इन्ना मिनल मुजरिमीन मुंतकिमून, रब साईं फरमाए थो जेकॾहिं इंसान दुनिया जे अंदरि रही करे मुजरिम थी करे ज़िंदगी गुज़ारे थो, मां रब इन ॻाल्हि जे मथां क़ादिर आहियां त इन जुर्म जी उनखे सज़ा ॾियां। तंहिंजे करे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे पंहिंजे अज़ाब खां हमेशह महफ़ूज़ रखे।